शाह साईंअ जो रिसालो सुर कल्याण दास्तान ॿियों जो हिकु कलाम जे अथई संध सुर्क जी त वहूं कलाल के कूई महेसर जे मंध जी हुत हॾहीं हुई जां रम्ज़ परोड़ियम रुई तां सिर वटि सुरकी सगुणी। हिन दास्तान में शाह साईंअ ईश्वर सां जेको इश्क थो थिए या ईश्वर सां जेको प्रेम थो थिए ऐं उन प्रेम जो जेको नशो थो चढ़े त उन प्रेम रूपी शराब जी हिकु सुर्की बि मिली वञे, हिकु सिप बि मिली वञे त उन जो महत्व ॿुधायो आहे, उन जी सिग्निफिकेंस ॿुधाई आहे। पर पहिरीं ॾुखियनि शब्दनि जी माना। सुर्क यानी हिकु सुर्की, हिकु सिप, हिकु ढुक ऐं वहू यानी वञ। कलाल यानी जेको शराब विकिणण वारो हूंदो आहे उहो, ऐं कुई यानी जेको हुनजो घिटी आहे या हट आहे उनखे चवंदा आहिनि कुई। ऐं मंध यानी शराब, महेसर यानी शिवशंकर भॻवानु महेश्वर, ऐं रम्ज़ यानी को ॻुझो भेद रहस्य, ऐं परोड़ियम यानी सम्झण में आयो, ऐं रुई माना इम्पोर्टेंस या सिग्निफिकेंस या महत्व, सगुणी यानी नफ़े वारी, संध माना चाह। हाणे भावार्थ। जे अथई संध सुर्क जी त वहूं कलाल के कुई। त शाह साईं चवनि था जे तोखे उन शराब जी का सुर्की तोखे पीअण जी चाह अथई त तूं कलाल जी घिटीअ में कलाल जे हट ते वञ। कलाल कंहिंखे चवंदा आहिनि ही जेको शराब विकिणण वारो आहे। त उन जी तशबीह कंहिंसां कई वई आहे? गुरूअ सां कई वई आहे, मुर्शिद सां कई वई आहे। त उहो ई शराब जी सुर्की तोखे प्यारींदो, उहो ई ईश्वर जो नशे जी हिकु ईश्वर सां प्रेम जे नशे जी तोखे हिकु सुर्की प्यारींदो। महेसर जे मंध जी हुत हॾहीं हुई। शाह साईं हिते शंकर भॻवान जो नालो था वठनि, इहा उन्हनि जी वॾाई आहे। चवनि था त कलाल जे हट ते या कलाल जी घिटीअ में शंकर भॻवानु जेको कि मदिरा जो देवता आहे, उते उन जे शराब जी हमेशह ई होको पियो हले, या उन जे शराब जी ॾाढी डिमांड आहे। सभु माण्हू उन जे शराब जो घुर पिया कनि। जां रम्ज़ परोड़ियम रुई तां सिर वटि सुरकी सगुणी। जॾहिं मूंखे इहा रम्ज़, जॾहिं इहा ॻुझारत या मूंखे इहो सीक्रेट भेद, मूंखे इहो इन जी इम्पोर्टेंस, रुई यानी इम्पोर्टेंस, सिग्निफिकेंस मूंखे सम्झ में आई, तॾहिं सही कयमि, तॾहिं मूंखे सही सम्झ में अची वियो त सिर जे एवज़ में सुर्की मिली वञे त बि नफ़े वारी आहे। मतिलबु ईश्वर जे प्रेम रूपी नशे जी अगरि हिकु सुर्की मिली थी वञे त उन जे बदिले में अगरि मूंखे पंहिंजो सिर बि ॾियणो पए तॾहिं बि उहो नफ़े वारी शइ आहे। उहा जेका सुर्की आहे उहा फ़ाइदे वारी आहे। छाकाणि त सूफ़ी वीचारधारा में इश्क खे ई ईश्वर प्राप्तीअ जो रस्तो ॿुधायो वियो आहे। इश्क मज़ाज़ी, इश्क हक़ीक़ी। इश्क मज़ाज़ीअ सां ई इश्क हक़ीक़ी मिली सघंदो आहे। माना इश्क जी तमामु वधीक इम्पोर्टेंस आहे। प्रस्तुत बैत शाह लतीफ़ द्वारा रचित है, जो गुरु की महत्ता के बारे में तथा इस संसार के भोग विलास की नश्वरता के बारे में वर्णन करता है। इस बैत की प्रथम पंक्ति में ये बताया गया है कि अगर हमें परमेश्वर का दर्शन प्राप्त करना है या आध्यात्मिक आनंद की प्राप्ति करनी है तो हमें गुरु धारण करना ही पड़ेगा। गुरु आध्यात्मिक मार्ग के लिए अति आवश्यक है। द्वितीय पंक्ति में उन्होंने महेसर शब्द का इस्तेमाल किया है। महेसर जी मंध अर्थात शिवामृत। शिव के सानिध्य का अमृत अगर हमने प्राप्त करना है तो हमें जो है गुरु के पास जाना होगा, वही हमें उचित मार्ग बताएगा। तीसरी पंक्ति में वो ये कह रहे हैं कि ये संसार के भोग विलास अर्थात ये मस्तक रूपी जो भोग विलास हैं, ये शरीर जो है और ये शरीर के जो भोग हैं, ये वो परमात्मा के सानिध्य के अमृत के समक्ष कुछ भी नहीं, कुछ भी नहीं। और ये जीवन, ये शरीर
उस रस के समक्ष, उस परमात्मा के सानिध्य रूपी रस के समक्ष कुछ भी नहीं है, ये नगण्य है। उम्मीद आहे तव्हांखे ही वीडियो पसंदि आयो हूंदो। महिरबानी।